अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदा अंजुम। नाज़रीन, दिल जे बीमारियन खां बचाव जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां सिविल अस्पताल नौशेरो फिरोज़ खां जागरता रैली कढी वई। उन मौक़े ते दिल जे बीमारियन जे माहिर डॉक्टर मोहम्मद सफ़र चन्ना, डॉक्टर एजाज़ अली मेमन, डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा सेहतो, डॉक्टर अब्दुल ख़ालिक अब्बासी ऐं ॿियनि चयो त दिल हिसास उज़वो आहे, उन जी हिफ़ाज़त करणु लाज़मी आहे। खाइण पीअण जे शयुनि में परहेज़ करणु, शुगर ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण सां दिल जे दौरो ऐं दिल ॿियनि बीमारियुनि खां बची सघूं था। अॻवाननि चयो आहे त दिल जी बीमारियुनि खां बचण लाइ आगाही ॾियणु ज़रूरी आहे, छो त दुनिया में 45% माण्हू दिल जे बीमारियुनि सबबु मरी वञनि था। अॻवाननि दिल में रहंदड़ पीढ़ी प्यारनि खे अपील कंदे चयो त जंहिं घर में रहूं पिया उन जी पारत अथव। अव्हां जी कावड़ ऐं रसामो दिल खे लोॾे विझंदो आहे। ईअं न थिए जो ही दिल हमेशह लाइ पंहिंजा दर बंदि करे छॾे ऐं असीं दुनिया छॾे हलिया वञूं। जागरता रैली में पीपल्स मेडिकल विंग, सिविल अस्पताल नौशेरो फिरोज़ जे अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई।